जीअं त दोस्तो असां हींअर वाही पांदी रोड ते पट सलेमान वटि बीठा आहियूं ऐं इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे पाणी जी ऐं तमामु घणो पाणी जेको आहे सो उहो हले पियो थो ऐं हीउ सॼो जेको ॾिसो था हीउ मुसलसल नज़र खुटी वञे पाणी नथो खुटे ऐं हींअर पाणी जेको आहे सो उहो पट सलेमान खां ओवरटॉप पियो करे वाही पांदी रोड खे ही बिल्कुलु पाणी रोड सां गॾु लॻो बीठो आहे जंहिंमां तव्हां ॾिसी सघो था ही बिल्कुलु पाणी आहिस्ता आहिस्ता रोड खे ओवरटॉप पियो करे ऐं रोड जी जेका आहे वाही पांदी वारे जी बि सूरत हाल ख़राबु आहे पर चवनि था त कुझु कलाकनि में हीउ जेको पाणी आहे उहो FP बंदि जोही सां टकराईंदो ऐं हिन जी तमामु तेज़ स्पीड आहे ऐं काछे में जेको आहे सो अञा इन खां ॿीणो टीणो चौणो पाणी जेको आहे सो पोइ हिते अचे पियो थो। उन जे लाइ असीं गुज़ारिश कंदासीं DC साहब खे, सरदार रफ़ीक अहमद जमाली साहब खे ऐं फयाज़ अहमद बुट साहब खे जिन्हनि खे पंहिंजो फ्लड जो जेको आहे सो रखियो वियो आहे उन्हनि सभिनी खे त महिरबानी करे हिन शइ जो नोटिस वठनि ऐं हिन खे ॾिसनि।